मौजूद है यहाँ टनो अलायात प्रेस क्लब ते जिथे कोविड में डेली वेजिस में कम कंदड़ पंहिंजे जायज़ मुतालबनि जी मनता लाइ एतिजाज मुज़ाहिरो कयो आहे। अचो हुन खां पुछूं था कहिड़ा मुतालबा आहिनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कि 2021 में असांजी जेका रिक्रूटमेंट कई हुई सिंध गवर्नमेंट जे पारां ऐं असां जेको आहे मुकमल पंहिंजी ईमानदारी सां कमु कयो। असांजो कॉन्ट्रैक्ट जेको आहे उहो वरी जेको रिन्यू थियो उहो जून खां जेको आहे 31 डिसंबर जो कॉन्ट्रैक्ट हो जेको असांजो ख़तमु थियो। असांजी जेका सभ खां पहिरियों मुतालबो इहो आहे त असांजी जेका 6 महीना जेको असां कॉन्ट्रैक्ट ते कमु कयो आहे उन जी जेका सैलरी जल्द अज जल्द जेका आहे उहा जेका रिलीज़ कई वञे ऐं उन खां पोइ जेको आहे असांजी रिक्वेस्ट आहे CM सिंध ऐं ऑनरेबल जेको आहे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो साहब सां कि असांजो जेको कॉन्ट्रैक्ट आहे उहो रिन्यू कयो वञे त ताकि असां मज़ीद जेके आहिनि पंहिंजी ड्यूटीज़ जेका आहे जारी रखी सघूं। 6 महीना थी आहिनि असांजी सैलरी कोन्हे। असां वधि खां वधि इहो ई रिक्वेस्ट कंदासीं चेयरमैन बिलाल भुट्टो साहब खे त 6 महीने जी असांजी रेल सैलरी ॾिनी वञे ऐं असांखे रेगुलर कयो वञे। कोविड डेली वेजिस जा स्टाफ आहियूं, असां 2 साल खां कमु करे रहिया आहियूं। असां CM सिंध मुराद अली शाह खे चवणु चाहियूं था असांखे 6 महीननि खां सैलरी न मिली, असांजी सैलरी ॿाहिरि कराए वञे ऐं पीपल्स पार्टी जा जेके बि उहिदेदार आहिनि असां उन्हनि सभिनि खे इहो चवणु चाहियूं था असांजी सैलरी बहाल करायो वञे। 6 महीननि खां वठी सैलरी न ॾिनी वञे पई त असांजो इहा रिक्वेस्ट आहे सिंध गवर्नमेंट साहिब मुराद अली शाह खां, असांजे हेल्थ मिनिस्टर साहिबा खां त महिरबानी करे असां ऑल कोविड डेली वेजिस स्टाफ खे रेगुलर कयो वञे ऐं उन्हनि जो जेके रेल पघार आहिनि उहे जारी कयो वञे। ॿुधो त हिन जो चवणो हो त 6 महीने जी जॻह असांखे पघार ॾिनी वञे ऐं असांखे रेगुलर कयो वञे। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर ख़ासि केली ख़बर 4 न्यूज़ टनोला।